रुंडाई गैरत जो मामलो का ॿाराणी राति कान्हे जो ईअं ख़तमु थी वई। थोरो जो सिको जो निकाह बि थी वञे न, उहे बि सावल वारा हिन जो पीछो कोन छॾींदा ऐं जिते बि हिननि खे वच मिलियो त हिनखे हणी मारे विझंदा। इहो बाबा मां चङी तरह सम्झां थो, ॿारु कोन हा, सॼे में रिढूं कोन चाढ़ियूं अथमि, माण्हू चाढ़िया अथमि, पर बाबा जन कोन ॻाल्हि जो सोल्यूशन माना को हल त हूंदो न, या बसि ईअं? जॾहिं सभु दुनियूं गॾु थी वेहंदियूं न तॾहिं ही मसइलो हल थींदो। पोइ भला हीअं कयो, मुंहिंजे ख़्याल में त सभिनी धुरनि खे गॾु कयो, अलाह कुदरत मसइलो हल थी वेंदो, पार थी वेंदासीं सभिनी मुसीबत मां। मुंहिंजे सॾ ते हू कोन ईंदा, छो जो हू हितां मायूस ऐं नाउमीद थी विया आहिनि। इहो सावल चाकर खान मुंहिंजे नियापे ते कॾहिं बि कोन ईंदा। लोह रखदणी बाबा साईं नेरो को हल बि त हूंदो न। हिन जो इहो ई हल आहे त तुंहिंजी छोकिरी ऐं सिकू हिते रहंदा जेसिताईं मसइलो हल नथो थिए। बेशक अकबर खान, बाबा साईं मूंखे हिन महिल वापसि वञिणो आहे। मुफ़्त में मारिजी वेंदे। बसि बाबा, मुंहिंजा माउ ऐं पीउ वीचारा उते सूरनि में आहिनि ऐं मां वरी हिते मौत जे ख़ौफ़ खां लिकी वेही रहां। मुंहिंजो कमु आहे तोखे सम्झाइण, वधीक मर्ज़ी जो मालिक आहीं। मोहतार, मां रुंडे सां वापसि ॻोठ वञा थो। मां पंहिंजे माउ ऐं पीउ खे हिन मुसीबत में अकेलो नथो छॾे सघां। वधीक जेको मुंहिंजी क़िस्मत में हूंदो उहो ई थींदो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।